ऑब्सलीट है न जाए 52 सैकड़ों असांजा यानी टाउन कमेटी का वठी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ताईं पहुंचनि था जंहिंमें ही शहर में शायद म्यूनिसिपल कमेटी हूंदो या म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हूंदो ईअं न म्यूनिसिपल कमेटी आहे असां सिंध जा माण्हू पुरानी जेका ट्रेडिशन है या पुरानी रवायात मुंहिंजे दड़े जी तो बाबा उहे तहज़ीब याफ़्ता क़ौम है तहज़ीब याफ़्ता छा आहे तहज़ीब याफ़्ता है तो इंसाननि गॾिजी रहणु सिखो यानी उन खां अॻु में पहिरीं को ॿियो धंधो कंदो को किथे वेंदो लोड़ा फेरा बीठो हूंदो चङनि शहर में रखणु सिखियो त हिकिड़ी ज़ात ॿी ज़ात घटि वधि सभु माण्हू भित भित में हूंदो आहे उन्हनि जो नेकासी सिस्टम हिकिड़ो हो पीअण जे पाणी जो निज़ाम हिकिड़ो हो वग़ैरह असां बि इहो जेको सिविलाइज़ थियणु चाहियूं था सिविलाइज़ जो मतिलबु असां गॾिजी रहणु सिखणु चाहियूं था गॾिजी रहणु चाहियूं था उन जे लाइ गॾिजी रहणु ऐं सिविलाइज़ेशन जे लाइ असांखे शहरनि जी ज़रूरत आहे ॿाहिरनि जी ज़रूरत न आहे ॿाहिरनि मां निकिरी असीं शहरनि में मर्ज पिया थियूं पर शहरी नथा थियूं उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त असांजो जेको बलदियाती निज़ाम जिन जे मातहत आहे उहे सभु करप्शन जे मथे चढ़ियल आहे उहे शहरनि खे शहर नथा थियणु ॾियनि जीअं शहर हूंदा त बि उन्हनि खे ॿाहिरियूं ठाहे रखंदा माल ॿधो पियो हूंदो ढोर हूंदा रस्ते ते कप हूंदी ऐं इहो किन क़िस्म जा शहर हूंदा मीरपुर ख़ासि असांखे माज़ीअ में नंढे इलाही दफ़ा आया आहियूं तमामु साफ़ु सुथिरो शहर पर हींअर जेके बि रूरल जेके बि एडजस्टेंट रूरल आबादियूं जेके बि मर्ज थियूं आहिनि उन्हनि खे शहर कोन ठाहियो वियो आहे उन्हनि खे ईअं ई ॿाहिराड़ियूं रहण ॾियूं केतिरा त ख़ुदि लाइ अहिड़ा आहिनि जेके ॿाहिराड़ियूं शहर जो हिसो बि थी वियूं आहिनि तॾहिं बि अञा ताईं यूनियन काउंसिलूं ऐं वग़ैरह लॻी पियूं आहिनि इहा ॻाल्हि ज़ाहिर करे थी त असांजे हुकुमरान जी तरजीहात में शहर न आहिनि ऐं शहरी माण्हू ऐं सिविलाइज़ेशन न आहे बल्कि अहिड़ी सियासत ऐं अहिड़ा सियासत अहिड़ा सियासी माण्हुनि जा मजमूआ खपनि जिन खे कंट्रोल करे सघे जिन खे पुलिस जे ज़रिए कंट्रोल करे सघे जिन खे ॿियनि ज़रियनि सां कंट्रोल करे सघे जिन खे रिश्वत ऐं बेईमानी जे ज़रिए हल करे सघे उन जे लाइ हिननि खे ज़िले काउंसिलूं खपनि हिननि खे यूनियन काउंसिलूं खपनि ऐं हिननि खे शहर सिविलाइज़ शहर न खपनि छो त शहरी कंहिं न कंहिं हद ताईं आज़ादु सोच जो मालिक हूंदो आहे शहरी आज़ादु सोच जो मालिक हूंदो आहे इन करे हिननि खे आज़ादु सोच न खपे ग़ुलाम सोच खपे जेका हर वक़्तु जीअं चइजे मुहताज चइजे बदकिस्मती सां असांजे मुल्क में कंट्रोल डेमोक्रेसी आहे सिलेक्टेड हुकूमतूं आहिनि सिलेक्टेड वफ़ाक़ी हुजे या सूबाई हुजे सिलेक्टेड हुकूमतूं आहिनि नतीजे में कंट्रोल डेमोक्रेसी सिलेक्टेड हुकूमतूं आहिनि उन मां डिलीवर छा कंदियूं न डिलीवर करे थियूं सघनि न सर्विसिस ॾेई थियूं सघनि थोरो घणो जेको बलदियाती निज़ाम थोरो घणो जेको आम माण्हूअ जे बेनिफिट जे लाइ आहे उन्हनि खे बि हिननि यरगमाल बनाए छॾियो आहे उहे बि उन्हनि खे बि जेके MNAs MPs यरगमाल बनाए छॾियो आहे बाबा इहो बि माण्हुनि खे हक़ु न ॾियो इन ते बि कंट्रोल करे छॾियो ऐं नतीजे में नतीजो ईअं आहे त असांजा शहर वीरान थींदा हीअ मीरपुर ख़ासि घटि में घटि शहर आहे मूंखे इन जी ताज़ी पॉलिटिकल सूरत हाल ख़बर कान्हे पर ज़्यादातर जा असां सिंध में आहियां लाड़काणो म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं उते ॾिसी आयो आहियां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन विच शहर खां अलावा बाक़ी सॼो गटर ऐं गंदो ऐं किचिरो शहर आहे लाड़काणे जहिड़ो शहर ऐं अरबे रुपया उते लॻनि था ऐं उहो शहर आहे ॾिसो माना असां हुनखे शहरनि खे सिविलाइज़ थियणु नथा ॾियणु चाहियूं इहा बदकिस्मती आहे असांजी उन जे करे ज़रूरत आहे इन जी अचो त पंहिंजा शहर सुधारियूं अचो त पंहिंजा शहर सुधारियूं अचो त पंहिंजी सिंध संभालियूं शहर सुधरंदा त सिंध संभलंदी शहर न सुधरंदा त सिंध कान संभलंदी इहा ॻाल्हियुनि जी यकीन करियो ॿिए तरफ़ मुल्क में हिन वक़्तु महांगाई आहे तेल महांगो आहे तेल महांगे जे करे डॉलर बि महांगो आहे साईं महांगाई थी वई सूबाई हुकूमत जी हालत इहा आहे त हू
कणक जे गोदामनि में कणक ख़रीद नथी करे ऐं जेका ख़रीद थियल आहे उनखे उन में हेरफेर था कनि, नतीजे में अटे जो बुरान थो पैदा थिए। खंड जेका खंड जी प्राइस कंहिं कमिश्नर जे हथ में हुजे थी उहा उनखे जेको आहे सो ईअं छुड़वा छॾे थो वञे, डबल क़ीमत ते 40-80 रुपया खंड पई हले। उनजो सबबु बि इहा आहे असांजी जेका छुड़वागी आहे ऐं असां वटि इहा इन क़िस्म जी जमहूरियत आहे, माना न सूबाई हुकूमत थी डिलीवर करे सघे, न वफ़ाक़ी हुकूमत थी डिलीवर करे सघे, ऐं जेके बलदियाती इदारा आहिनि उहे जरगुमाल लॻा पिया आहिनि। उहे जरगुमाल ईअं लॻा पिया आहिनि त सफ़ाई जो अमलो जेको स्वीपर आहे उनजी पघार बि खाईंदा आहिनि। उनखे बि सफ़ेद पोश कपिड़नि वारनि खे उहे था ॾियनि त बाबा तव्हां नौकरियूं कयो, ऐं उहे हिकिड़ो ॾींहुं बि माना ॿुहारो खणण लाइ तयारु कोन। ऐं उहे स्वीपर नतीजे में इहो ख़बर न आहे त हिन शहर सां आहे या न आहे, पर आहे सरासर सिंध में आऊं इहो ॾिसी आहियां। सिंध जो को बि अहिड़ो शहर न आहे जंहिंमें इहा ज्यादती न थियल हुजे त वीचारनि सफ़ाईअ जे अमले जूं पघारूं ग़ाइब, उहे वेठा हड़तालूं कनि, बुख हड़तालूं कनि, ऐं जेके वरी जेके सफ़ेद पोश आहिनि उहे वरी ईअं सीटिया वठनि। इहा ज़ाहिर थी करे त ही नौकरियूं महज़ सर्विस डिलीवरी लाइ न पैदा कयूं वयूं आहिनि, पर इहा ईअं खानापुरी ऐं उन्हनि खे माण्हुनि खे कंहिंखे ख़ुशि करण या छा, उनजो नतीजो इहो आहे त असांजा शहर तबाह थी विया आहिनि, असांजा वीरान थी विया आहिनि। असीं वरी बि दावत खणी आया आहियूं त ख़ुदा अचो, तव्हां पाण वकला बिरादरी, तव्हां पढ़ियल लिखियल हर इलाइक़े जा पढ़ियल लिखियल आहियो, तव्हां हिन इलाइक़े जा पढ़ियल लिखियल, तव्हां इन शहरी सोसाइटीअ खे उथारे सघो था, शहरी सोसाइटीअ खे उथारे सघो था त बाबा अचो त पंहिंजा शहर सुधारियूं, अचो त पंहिंजी सिंध संभालियूं, शहर सुधारींदासीं त असांजी सिंध संभरंदी। इहो छो नथो थिए? घटि में घटि इन जे लाइ आऊं सम्झां थो मूंखे तव्हांजे मदद जी ज़रूरत आहे, ऐं इन जे उन सां गॾोगॾु बाक़ी जेका मुल्क जी जेका सूरत हाल आहे, ॾिसो हींअर हिन वक़्त में बैन अक़वामी हालात में पाकिस्तान, अमेरिका ऐं सभु हाणे तालिबान सां ॻाल्हियूं कयूं अथनि, उहे बि पार्शियली ॻाल्हियूं कामयाबु थियूं आहिनि, नाकाम थियूं आहिनि, अञा फुल कान थी आहे, ख़बर न आहे त इहो अमन ईंदो या न ईंदो, ऐं इहो अमन असां ताईं कुझु बहितरीअ जा पैगाम आणींदो या न आणींदो। जे बहितरी जा पैगाम आंदई त कुझु देरि थींदो, वरन असीं अफ़गानिस्तान जे बहिराण मां जेतिरो हेतिरो वक़्तु असां 30 साल लोड़ियो आहे, वरी 30 साल आईंदा न लोड़ींदासूं। ख़ुदा करे त अमन थी वञे अफ़गानिस्तान, ख़ुदा करे त कुझु चङाई जी बहितरीअ जी रास्ता निकिरनि। इहे जेके हिन वक़्तु जेको सॼी दुनिया जे अंदरि प्रॉक्सीज़ वार खे तमामु घणो प्रोमोट करे थो, उन जे नतीजे में जेके तबाहियूं ऐं इहे अचनि पियूं, अलाह करे तंहिंजे मां असांजो बचाव थिए, अलाह करे त असीं बचिया रहूं, अलाह कंदो, असीं उमेद था कयूं त इन सां चङाई ईंदी, बहितरी ईंदी, अमां हथो हथ असांजी मदद कंदो त महिरबानी थींदी। लॉ जे मुतालिक़ त मूं ॻाल्हायो कोन, साईं मूंखे ख़बर न आहे, हिकिड़ो मौज़ू करंट ॾाढो हले पियो त बाबा इहो चीफ जस्टिस साहिब जेका स्पेशल कोर्टूं जेके मॉडल कोर्ट्स ठहिरायूं, उन मां फ़ाइदो आहे या नुक़सान? अवां दोस्तनि खां असीं पुछंदासीं। कुछ भी फायदो कोन्हे सही, नुक़सान आहे वकील बनी विया, फी कोन थी मिले, 15 ॾींहं में फ़ैसिलो थी वञे, असांखे कुझु कोन मिले, न असीं तयारी करे सघूं था। हा त मॉडल कोर्ट्स मुतालिक़ मुख़्तलिफ़ राय आहिनि, के वकील के बिरादरियूं किथे दोस्त उनखे एप्रिशिएट कनि था, ऐं किथे त चयो थो वञे त बाबा इहो त सॼो कानून जी इन राखी आहे ऐं तमामु तेज़ ऐं स्पीडी सां जस्टिस कोन थो थिए, बाक़ी ईअं खानापूरी थिए थी। इहो बि हिकिड़ी राय आहे, इहो वरी असीं तव्हां खां ॿुधंदासीं, सिखंदासीं। अलॻि अलॻि इलाइक़नि जा अलॻि अलॻि राय आहिनि, लाड़काणे वारनि जा अलॻि राय आहिनि, सखर वारनि जा अलॻि अलॻि राय आहिनि, ऐं न थी सघे थो मुख़्तलिफ़ राय हुजनि, हर कंहिं इलाइक़े जी अलॻि ज़रूरतूं आहिनि। मुंहिंजे डिस्ट्रिक्ट जामशोरी में इन असांखे ज़ाती तौर ते खणी कुझु नुक़सान न थिया हूंदा, कुझु केसिस में नुक़सान थिया, जनरली उन मां असां फ़ाइदा वठूं।
असांखे वरी फ़ाइदा ठाहींदासीं तव्हांखे ॿुधायूं था उन मां काफ़ी माण्हुनि जा अहिड़ा सीरियस केस हाणे घटि में घटि जेको क्रिमिनल ऐं मर्डरर जेको आहे उहो डिॼे थो एसपी जी ट्रायल में न वञे डिॼे थो हींअर त तकिड़ो न हले केस ऐं पोइ यकदमि फ़ैसिलनि जे चकरनि में था पवनि वारो करे फ़ैसिलो करे न त वरी करे ॾींदासीं इहो ज़रूरु असां ॾिठो आहे हाणे वधीक अव्हांजी लाइ वधीक अहम आहे असांजे लाइ वधीक तव्हां खां ॿुधंदासीं महिरबानी